घणनि माण्हुनि खे जुदा जुदा रायनि ॾियण ते ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं भाईंदा आहिनि त हिकिड़ी राय ते तालुक रहण या हिकिड़ी ॻाल्हि ते भरोसो रखण हिकिड़े क़िस्म जो बंदि आहे। तंहिंखां जीअं वणे तीअं ख़्याल पचाईंदा आहिनि ऐं जीअं मर्ज़ी पवे तीअं कमु कंदा आहिनि ऐं हिकिड़े हाल ते यकीन रहंदा आहिनि। इन क़िस्म जा हकीम ऐं फ़िलोसफ़ अॻे ज़माने में हूंदा हुआ, पर हाणे बि के माण्हू थोरो के घणो इहा ॾाहप विढ़ाईंदा आहिनि। कन कन माण्हुनि खे कूड़ वणंदो आहे। तंहिंजो सबबु छा आहे? न इन करे त तमामु घणी महिनत ऐं मुश्किलात खां पोइ सच हथ थो लॻे ऐं मालूम थो थिए, न कि उन करे त ज़ाहिर थियण खां पोइ सच माण्हुनि जे ख़्याल खे रोके थो, यानी हुननि खे अजाया सजाया ख़्याल करण नथो ॾे। पर सबबु रुगो इहो आहे त हुननि खे कूड़ मां हिकिड़े क़िस्म जी स्वाभाविक लज़त थी अचे, जा चङी न सम्झणु घुर्जे। यूनान जे ॾांहुं इन साॻी ॻाल्हि जी चकास वरिती आहे, पर सम्झी न सघिया आहिनि त कूड़ छा आहे जो माण्हुनि खे हेतिरो थो वणे। न का मंझांस का ख़ुशी हासिल थी थिए जहिड़ी शाइरनि खे थींदी हूंदी, न को मंझांस नफ़ो थो मिलेनि जहिड़ो वापारियुनि खे मिलंदो हूंदो। तॾहिं वरी छा लाइ कूड़ खे कूड़ ॼाणे पसंदि था कनि? ख़बर नथी पवे त छो, पर सच गोया साफ़ ऐं खुलियल रोशनाई आहे, जंहिं में हिन दुनिया जा सांग ऐं पुतलनि जा खेल अहिड़ा चङा मज़े वारा ॾिसण में नथा अचनि जहिड़ा हूंद ॾीए जो सोझरे में ॾिसण में अचनि। सिज खे मोती जी क़ीमत ॾेई सघिजे थी जो ॾींहं जो चङो ऐं आबदार ॾिसण में अचे, पर उनखे हीरे जेतिरी क़ीमत ॾेई नथी सघिजे जो घणनि ऐं क़िस्मे क़िस्मे रोशनाइनि में चङो ऐं जलवेदार ॾिसण में अचे थो। कूड़ ऐं सच गॾण मां हमेशा माण्हुनि खे वधीक सुरहाई हासिल थिए थी। यकीन आहे त जेकॾहिं माण्हुनि जे दिलनि में हर तरह जा अजाया ख़्याल, मग़रूरूं, उमीदूं, कूड़ा ऐं भरोसा वग़ैरह कढी छॾजनि त अक्सर माण्हुनि जूं दिलूं फ़िकर ऐं ग़म ॻणती ऐं सूखीअ में अहिड़ियूं सुसी कुमाइजी वञनि जो ख़ुदि खेनि बि न वणनि। हिकिड़ो पढ़ियल माण्हू शेर ते तोहमत रखी चवे थो त इहो शैतानी शराब आहे, छाकाणि जो दिल में हज़ारे कूड़ा ख़्याल विझे थो, पर तॾहिं बि शेर खे फिल हक़ीक़त कूड़ न चइबो। छा लाइ त शेर कूड़ जे वसीले सां सच ज़ाहिर करे थो ऐं कंहिं बि तरह माण्हू खे ठगे नथो। जंहिं कूड़ मां ख़राबी पैदा थिए थी, सो उहो न आहे जो रुगो दिल मां गुज़र करे वञे थो, पर उहो जो दिल में वेही वञे थो ऐं ॼमी रहे थो। हिन नुक़्ते बाबति माण्हुनि जा कहिड़ा बि अजाया राया हुजनि, तॾहिं बि सच पंहिंजो क़दर पाण थो ॼाणे, यानी सच खे रुगी सची दिल सां सुञाणे सघिबो, न कंहिं ॿिए तरह। तंहिं करे इंसान जे लाइ तमामु वॾी चङाई इहा आहे त हमेशा सच जी ॻोल्हा में रहे। जंहिं मां मालूम थींदो त हीउ सच खे पसंदि थो करे, हमेशा सच खे सुञाणे ऐं ॼाणे। जंहिं मां मालूम थींदो त हीउ पाण सचो आहे ऐं हमेशा सच ते भरोसो करे थो। जंहिं मां मालूम थींदो त हिन खे सच मां लज़त ऐं फ़रहत थी अचे। लोकुरेशुस हिकिड़ो रूमी शाइर चवे थो त समुंड जे किनारे ते बीही जहाज़ लुॾंदा ऐं फिरंदा ॾिसी हिकिड़ी तरह जी ख़ुशी पैदा थिए थी, ऐं वरी कंहिं वॾी माड़ीअ जी दरीअ वटि बीही हेठि लड़ाई हलंदे ऐं माण्हुनि मरंदा ॾिसी बि हिकिड़े तरह जी ख़ुशी पैदा थी थिए। पर जा ख़ुशी सिज जी उतां ई टकरी ते बीही हेठि मायरनि, पुलनि, चौकनि ऐं बुखारनि तरफ़ां ॾिसण मां थिए थी, तंहिं जहिड़ी ॿी का ख़ुशी कान्हे, मगर शर्त इहो आहे जो ॾिसंदड़ रहम खाए ऐं मग़रूर न थिए। इन्ही में शक कोन्हे त जंहिं माण्हू जी दिल मोहबत नेक नियती सां भरियल आहे, ख़ुदा ताला ते पक्को भरोसो रखे थो ऐं सच खां मूल ॿाहिरि पेर नथो भरे, उहो माण्हू ॼण त हिन ई जहान में बेहश्त मंझ आहे। हाणे अक़ली ऐं दीनी सच खे छॾे जेकॾहिं दुनियावी सच जो थोरो बयानु कजे, दुनियावी सच जो तलब आहे दुनिया जो वहिंवार ऐं कमकार में सच ॻाल्हाइण। ही ॻाल्हि सभु को माण्हू मञींदो त रास्तबाज़ीअ ऐं सही हलत करण मां इंसान जी तबियत ऐं ज़ात जो शरफ़ ज़ाहिर थिए थो, ऐं सच में कूड़ गॾण अहिड़ो आहे जहिड़ो सोन या रुपए जे सिके में मुठ। जंहिं करे उन जी हलंदी ऐं उनजो रवाज घणो थिए थो, पर उनजो असलूको क़दर ऐं असलकी क़ीमत घटि थी वञे थी। ॾिंगी हलत ऐं वर वकड़न वारी चाल रुगो सिपनि ऐं नांगनि खे ठहे थी, जे पेरनि ते नथा हलनि पर पेट भर गीसियूं खाए था रिढ़नि।
कूड़ ऐं ठगी ज़ाहिर थियण करे माण्हू खे जेतिरो शर्म थिए थो ओतिरो कंहिं बि ख़राबीअ या बदीअ में नथो थिए। हिकिड़े ॾाहे जो कौल आहे त जॾहिं चइजे थो त फिलाणो माण्हू कूड़ ॻाल्हाए थो तॾहिं हक़ीक़त करे उन जी माना इहा आहे त फिलाणो माण्हू इंसान खां डिॼे थो ऐं ख़ुदा ताला जे साम्हूं थिए थो। मॉडर्न साइंस बि हाणे इहो साबित कयो आहे त कूड़ो माण्हू पंहिंजी ब्लड प्रेशर सां पाण खेचल करे दिमाग़ जे न्यूरॉन सां हथ चुरांद करे थो ऐं दिलि ऐं दिमाग़ में नाकारी वहकरा हलाए सारे निज़ाम हज़म ऐं तवानाई जे सभिनी थंभनि खे केराए पट करे थो। ॾिसण में आयो आहे त कूड़ा माण्हू सभु कुझु हूंदे सूंदे बि बेचैन ऐं डपा रहनि था। ॼण त हींअर को अची हुन खां सभु नेमतूं वापसि कसी हिन खे कंहिं रेगिस्तान में फिटो करे हलियो वेंदो। सुठो ज़हन, बहितर सिहत ऐं हाकारी ज़िंदगी जो राज़ माहिरनि सच में रखियो आहे। अहिड़ी अनमोल पर मुफ़्त नेमत खे कॾहिं बि हथां वञण न ॾिजे।